जी बिल्कुल, मांझन शहर समेत तिलके जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मांझन जे पसगिरदाई वारनि ॻोठनि में सावण जी 2 ॾींहंनि खां बरसाति जेका आहे उहा जारी आहे। बरसाति खां पोइ जेको माहौल आहे उहो त ख़ुशगवार थियो आहे, पर टाउन इंतिज़ामिया जी नाअहली ऐं सुस्तीअ सबबि मांझन जी शाही बाज़ार, मांझन जी रेशम बाज़ार समेत मुख़्तलिफ़ जेके रस्तनि ते बरसाती पाणी गुज़िरियल 2 ॾींहंनि खां बीठल आहे। जॾहिं त मांझन शहर जा हेठिएं वारा इलाइक़ा अब्दुल्ला शाह कॉलोनी, तंगवाणी ॻोठ, अक़लियती ॻोठ, अंबकुली, मांझन जी वॾी आबादी रखंदड़ मंचरी पाड़ो, हजाणा पाड़ो, गंभीर मोहल्ले में जेको आहे बरसाती पाणी बीठल हुजण सबबि हुतां जे इलाइक़े वासियुनि खे शहर बाज़ार में अचण वञण में सख़्तु तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था। जॾहिं त रेशम बाज़ार ऐं शाही बाज़ार में पाणी बीठल हुजण सबबि जेको कारोबार आहे उहो पिणु ठप थी वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बरसाति खां पोइ जेको बिजली मुसलसल मुअतल आहे, जंहिं सबबि मुआवसिलाती निज़ाम जेको आहे उहो भरम लॻो पियो आहे। मांझंद ऐं पसगिरदाई वारा ॻोठ जेके आहिनि, जिन खे कचा रस्ता आहिनि, उन्हनि जो बरसाति पवण खां पोइ उन्हनि जो मांझंद ऐं इंडस हाईवे सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। जी।